मूंखे हाणे लाइन ते जॉइन कयो आहे इस्लामाबाद मां कुर्बान बलोच साहब, आवाज़ टीवी जा ब्यूरो चीफ आहिनि। उन्हनि खां थोरो अपडेट वठूं था। कुर्बान, छा आहे इस्लामाबाद में सूरत हाल हिन वक़्तु? फ़ैसिले जो इंतज़ारु थिए पियो इन्हनि सर्द रातियुनि में। तमामु ई फ़ैसिलो जेको आहे माण्हुनि खे पंहिंजे घरनि में टीवी चैनल्स ते ऐं जेके रिपोर्टर्स आहिनि उहे मौजूदु आहिनि हींअर सुप्रीम कोर्ट जे ॿाहिरां ऐं इंतज़ारु पिया कनि त छा फ़ैसिलो अचे थो। जी बिल्कुलु, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जेका मीडिया आहे उहा मौजूदु आहे, जेके पोस्ट उनखे कवर कनि था या उनजी बीट आहे उहे मौजूदु आहिनि। अदालत 9:30 वॻे जो टाइम मुक़ररु कयो हो, ऐलान कयो 9:30 वॻे फ़ैसिलो ॾिनो वेंदो। अञा ताईं अदालत माना हुन में अदालत रूम में न आहे आई। जजिस खे उनजो स्टाफ बि अञा न आहे आयो। जेतोणीक इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारां जेके बि चूंड जेके निशान आलात करण वारो अमल आहे उन में वाद खे बि वञे तक़रीबन 4 भेरा वाद थी चुकी आहे। शाम जो 4 वॻे जो टाइम मुक़ररु हो, उन में वाद करे 7 वॻा कयो वियो, पोइ 9:30 वॻा, 10:30 वॻा, हाणे 11 वॻे जो टाइम आहे त जेके बि उम्मीदवार जेके चूंड निशान पार्टियूं उनखे जारी कंदियूं उनखे जमो कराइणा पवंदा आहिनि त जीअं उन्हनि खे गजल तौर ते चूंड निशान आलात थी सघे। इन हवाले सां माना इहो टाइम तबाह कयो पियो वञे। पर हिकिड़ो ॿियो जेको अमल थियो आहे उहो इहो थियो आहे त तहरीक इंसाफ़ जी इहा दावा हुई त जेकॾहिं उन्हनि माना मुतबादिल तौर ते बंदोबस्त कयो त जेकॾहिं पार्टी खे पेट जो निशान आलात नथो थिए त उन तहरीक इंसाफ़ नज़रियाती नाले हिकु जमात सां हिकिड़ो मुआहिदो कयो हो, जेका पाण जेका तहरीक इंसाफ़ मां हिकु धड़ो अलॻि थियो, हिकु जमात ठही हुई। पर आहिनि उहा जमात उनखे सरबराह बि उन खां बि उहो आहे चवणु आहे तहरीक इंसाफ़ अहिड़ो को मुआहिदो न थियो आहे त जेकॾहिं तहरीक इंसाफ़ खे पेट जो निशान न आहे ॾिनो या उनजी चूंड अमल खे तस्लीम न आहे कयो सुप्रीम कोर्ट में त उन जा जेके उम्मीदवार उहो तहरीक इंसाफ़ नज़रियाती जे प्लेटफॉर्म ते या उनजे चूंड निशान तहत चूंड मिलंदा त हाणे तहरीक इंसाफ़ नज़रियाती उन खे मञण लाइ तयारु कोन्हे ऐं तहरीक इंसाफ़ जा जेके अक़वाल उहो इंतज़ाम कानून तहरीक इंसाफ़ नज़रियाती तय थियल एग्रीमेंट खां खुली वई आहे। यकीनी तौर ते सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो ई फाइनल फ़ैसिलो आहे जंहिंजो इंतज़ार पाकिस्तान ऐं सियासी जमातूं ख़ासि करे तहरीक इंसाफ़ जी मुस्तक़बिल जेका सियासी आहे उहा इन फ़ैसिले सां लाॻापियल आहे। उनजा वकील अदालत में मौजूदु, इलेक्शन कमीशन पाकिस्तान जो वकील हुते मौजूदु आहे, अकबर बाबर जेको बुनियादी मेंबर आहे तहरीक इंसाफ़ जो उहो उनजा वकील सुप्रीम कोर्ट में मौजूदु आहिनि जेके फ़ैसिले जे इंतज़ार में आहिनि। जी कुर्बान, असां सां गॾु लाइन ते रहिजो। मूंखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी रज़ाक खट्टी साहब, उन्हनि सां ॻाल्हायूं था। खट्टी साहब, ही एॾो कॉम्प्लिकेटेड फ़ैसिलो, छा एतिरो ॾुखियो फ़ैसिलो आहे सुप्रीम कोर्ट लाइ करणु जंहिंमें एॾी देरि थिए पई ऐं इन में तमामु टेक्निकल डिस्कशन थिया, लीगल डिस्कशन थिया, PTI जा वकील उहे शयूं पेश न करे सघिया जिन जो आर्गूमेंट हुननि करणो, सॼी दुनिया ॾिठो ज़ाहिर आहे त इहो पोइ जेकॾहिं PTI जा वकील इन खे पेश न करे सघिया त इहो फ़ैसिले में त ॾुखियाई न थियणु घुरिजे हा, या एॾी देरि न थियणु घुरिजे हा। जी रज़ाक। न मोहसिन साहब, वॾी महिरबानी। असल में अॼोकी जेका ही तवील हेयरिंग हुई ऐं तक़रीबन मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त हेसि ताईं जेको आहे सो 12-14 कलाक थी चुका आहिनि। हाणे इन सॼी सूरत हाल जा 3-4 पहलू आहिनि। हिकिड़ो त इहो पहलू आहे त असां वटि सियासी जमातनि जे अंदरि जेको कल्चर आहे इंट्रा पार्टी इलेक्शन जो, उहो हमेशह हज़म थींदो रहियो आहे। इलेक्शन कमीशन खे समूरा कागज़ सबमिट कराए था छॾीनि ऐं क़बूल थी था वञनि ऐं मामिलो हले थो। पर उन्हनि खे इहा ॻाल्हि यादि रखणु घुरिजे त जेकॾहिं हू फाइलनि जो पेट कानूनी तरीक़े सां नथा भरीनि त उनजे नतीजे में अॼु जंहिं सूरत हाल मां तहरीक इंसाफ़ गुज़री आहे उहो ॿियूं पार्टियूं गुज़री सघनि थियूं। तहरीक इंसाफ़ खे इहो ज़ोम हुयो त हू जीम कंदी रही आहे, यानी फॉरेन फंडिंग वारो केस हुयो या उनखां अलावा ॿिया जेके मामला थियनि था उनमें सभु शयूं उनखे माज़ी में हज़म थींदियूं रहियूं। हाणे जॾहिं ही जेका सूरत हाल पैदा थी आहे, तव्हांखे यादि हूंदो जेका इंट्रा पार्टी इलेक्शन थी बि हुई, असल में बुनियादी तौर ते उहो ख़ुदि बि हिकिड़ो वॾो मज़ाक हो इन सेंस में त 11 वॻे ताईं पोलिंग हुई ऐं पोइ वरी अनाउंसमेंट बि थी वई
हूंदो त ईअं आहे त इलेक्शन शेड्यूल अनाउंस थींदो आहे, सियासी पार्टियूं अनाउंस कंदियूं आहिनि, नॉमिनेशन फॉर्म भरबा आहिनि, उनजी स्क्रूटनी थींदी आहे, हिकिड़ो पूरो जेको मरहलो आहे उहो थींदो आहे। पर छाकाणि त जीअं मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त पाकिस्तान में इन क़िस्म जो कॾहिं कल्चर रहियो कोन्हे। हाणे जॾहिं इन क़िस्म जी सूरत पैदा थी, इहो मामिलो सुप्रीम कोर्ट में वियो आहे, त उन साॻी चीफ जस्टिस खां पीटीआई खे कीअं इहा उमेद करणु घुर्जे त हू हुन जंहिं हिन चीफ जस्टिस खे पंहिंजी घरवारी समेत एफबीआर में गेलियो, सुप्रीम कोर्ट में गेलियो आहे, अॼु हू उन मां कीअं इज़ाफ़ी जेको आहे सो फेवर वठण जी हू उमेद रखी सघे थी। पर रज़ाक साहब जी, रज़ाक, पर हिन में केॾीमहिल बि काज़ी फ़ाइज़ साहब इहो तासुर नाहे ॾिनो त हुननि सां, या ज़ाहिर आहे हिकिड़ो इंसान जी पंहिंजी फितरत बि हूंदी आहे, कंहिंखे एॾी तकलीफ़ ॾिनी वई ऐं केॾो ट्रायल कयो वियो हुनजो, पर काज़ी फ़ाइज़ साहब इन सॼे हेयरिंग्स जे दौरान केॾीमहिल बि इहो तासुर न ॾिनो त मूंसां ज़ाती थी ऐं हू शायदि हू बाइस थी वञे पंहिंजनि फ़ैसिलनि में, इहो बि असां न ॾिठोसीं। तासुर ॾियण जी ज़रूरत तॾहिं पेश अचे हा जॾहिं तहरीक इंसाफ़ वटि पेश करण जे लाइ कुझु हुजे हा। ऐं इहा तव्हां सम्झो था, असां सम्झूं था। मूंखे यादि आहे जॾहिं हे तहरीक इंसाफ़ जा जेके इलेक्शन थिया हुया, मूंखे त उन्हनि ॾींहंनि में इन ॻाल्हि जी पक हुई त जेकर इहो मामिलो कंहिं कोर्ट जे अंदरि वियो ऐं इलेक्शन कमीशन जे वकील स्टैंड वरितो त हीउ मामिलो जेको आहे सो हिकिड़े पासे थी वेंदो। ॿी ॻाल्हि इहा त जेको मुंहिंजो निशान जो मसइलो आहे, उहो निशान जो मसइलो जेकॾहिं हू तहरीक इंसाफ़ नज़रियाती बि हुजे त मूंखे ॿुधायो त उनखे त 5 मिंट लॻंदा अॻिते पोइते करण में। सो उनजो त चेयरमैन जेको बि आहे उहो अॻिते पोइते थी वेंदो। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे नोट करणु घुर्जे त जेकॾहिं तहरीक इंसाफ़ जो निशान बहाल थी थो वञे त मूंखे लॻे थो त मुल्क में इलेक्शन न थींदा। ऐं जेकॾहिं तहरीक इंसाफ़ खे निशान नथो मिले, जेको हिन वक़्त ताईं सूरत अहिड़ी नज़र बि अचे थी त इलेक्शन में उनखे इहो निशान कोन मिलंदो, त पोइ सम्झणु घुर्जे त इलेक्शन थींदा। छाकाणि त ही सॼी गेम्स घुमे तहरीक इंसाफ़ ऐं उनजे चेयरमैन जे चौगर थी। ऐं इन जे करे ही जेका इलेक्शन मूं तव्हांखे अॻे बि गुज़िरियल प्रोग्रामनि में बि इहो अर्ज़ु कयो हो त पीटीआई जेकॾहिं इलेक्शन में उनजा जेके मेंबर कामयाब थी ईंदा, उनजो रोल कोई एॾो वॾो स्ट्रांग अपोज़िशन जो न हूंदो। फ्रेंडली अपोज़िशन हूंदी, राजा रियाज़ टाइप अपोज़िशन हूंदी ऐं इहा सिलेक्टेड अपोज़िशन हूंदी। सो ही जेका प्रैक्टिस थिए पई इहा का डेमोक्रेसी जी न पई थिए। हाणे उनमें ज़ाहिर आहे कुझु शहर जे लोग बि ज़ालिम सन, कुझु सानो मरण जा शौक़ बि सी। सो तहरीक इंसाफ़ जेको कुझु कयो हो, अॼु ज़ाहिर आहे उनखे उन जेको पोखियो हो उनजो उहो फसल उनखे लुणो पियो पवे। सो हिन सॼी सूरत जे अंदरि हिकिड़ी ॻाल्हि ठीकु आहे, इंतकामी कार्रवाई थिए पई, पर हुन पाण बि का बि अहिड़ी तयारी न कई हुई जो उनखे हू फेस करे सघे